मज़मून फिज़िक्स क्लास 9 बाब 15 सबक 3 करंट जो वाइकरो ऐं उन जा क़िस्म फ्लो एंड टाइप्स ऑफ करंट। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल भलीकार आउं आहियां सनाउल्ला महर। हिन वीडियो में जेको असां अॼु मौज़ू पढ़ंदासीं उहो आहे करंट जो वाइकरो ऐं उन जा क़िस्म फ्लो एंड टाइप्स ऑफ करंट। प्यारा ॿारो, हिन मौज़ूअ खे पढ़ण खां पहिरीं असीं हिन मौज़ूअ जा सिख्या जा मक़सद पढ़ंदासीं, जंहिंजी पहिरीं पॉइंट में चवे थो टू अंडरस्टैंड हाउ इलेक्ट्रिक करंट फ्लोस इन अ कंडक्टर, यानी उहो सम्झणु त पसराईंदड़ में बरक़ी करंट कीअं वहे थो। ॿी पॉइंट में चवे थो टू डिफरेंशिएट बिटवीन डायरेक्ट करंट डीसी एंड अल्टरनेटिंग करंट एसी। चवे थो त सिधे करंट ऐं बदिलजंदड़ करंट में फ़र्क़ु करणु। टी पॉइंट में चवे थो to recognize the importance of current types in daily life and technology। चवे थो त करंट जे क़िस्म जे रोज़ानी ज़िंदगी ऐं टेक्नोलॉजीअ में अहमियत खे सुञाण। हीअ असां छो था पढ़ूं? Why we study this? इन जे लाइ चवे थो by studying this we can understand the nature of electric current, its types and how each type is used in electrical devices, power systems and communication technologies. This knowledge helps us to use electricity safely and efficiently in our lives। चवे थो त हिन मौज़ूअ खे पढ़ण सां असांखे बरक़ी करंट जी नोइयत, उन जे क़िस्म ऐं हर क़िस्म जे बिजलीअ जे औज़ारनि, बिजलीअ जे निज़ाम ऐं राब्ते जी टेक्नोलॉजीअ में इस्तेमाल बाबति ॼाण मिले थी। हीअ ॼाण असांखे बिजलीअ खे महफ़ूज़ ऐं मुयसर नमूने इस्तेमाल करण में मदद करे थी। प्यारा ॿारो, हींअर असीं पंहिंजे टॉपिक जी तरफ़ हलूं था। जीअं त असांजो जेको अॼु मौज़ू आहे उहो ॿिनि हिसनि ते मुश्तमिल आहे। हिकिड़ो आहे फ्लो ऑफ करंट ऐं ॿियो आहे वरी असांजो टाइप्स ऑफ करंट। तो पहिरीं जेको आहे असीं पहिरें हिसे खे डिस्कस कंदासीं, जेको आहे फ्लो ऑफ करंट या डायरेक्शन ऑफ करंट, यानी करंट जे वहण जो तरफ़। हाणे जीअं त तव्हां ॾिसी सघो था त मां हिते जेको आहे त ॿ एरोज़ ठाहिया आहिनि, यानी असांजो जेको करंट जो फ्लो हूंदो उहो ॿिनि तरीक़नि सां थींदो या ॿिनि डायरेक्शन्स में थींदो। हिन शइ खे डिस्कस करण खां पहिरीं असीं जेको आहे त हिकिड़े डायग्राम खे सम्झण जी कोशिशि कंदासीं ऐं उन जे थ्रू जेको आहे त असां हिन जेको आहे त फ्लोज़ खे सम्झण जी कोशिशि कंदासीं। सभ खां पहिरीं तव्हां हीउ हिकिड़ो डायग्राम ॾिसी सघो था त हीउ असांजो हिकिड़ो कंप्लीट जेको आहे त सर्किट आहे। हीअ जेको आहे त असां वटि बैटरी आहे ऐं बैटरीअ में जेको आहे त ॿ टर्मिनल्स थींदा आहिनि। हिकिड़ो हूंदो आहे असां वटि पॉज़िटिव टर्मिनल ऐं ॿियो हूंदो आहे असां वटि वरी नेगेटिव टर्मिनल, या असां हिन खे ईअं चऊं त हिकिड़ी असांजी पॉज़िटिव साइड आहे, ॿी असांजी नेगेटिव साइड आहे। ठीकु आहे। तो प्यारा ॿारो, जीअं त असांखे ख़बर आहे त जेका असांजी पॉज़िटिव साइड आहे उनखे असां चवंदा आहियूं हाई पोटेंशियल, ऐं उन खां बाद में जेका असांजी नेगेटिव साइड आहे उनखे असीं चवंदा आहियूं लो पोटेंशियल। ठीकु आहे। हाणे मिसाल जे तौर ते मां कंसीडर इहो थो कयां त असां वटि जेको आहे त पॉज़िटिव चार्जिस आहिनि। ठीकु आहे। हाणे हिन तरफ़ बि ऐं हिन तरफ़ बि। हाणे जेकॾहिं असां पॉज़िटिव चार्ज जी ॻाल्हि कंदासीं प्यारा ॿारो, त उन में छा थींदो त ही जेका असांजी पॉज़िटिव साइड आहे बैटरीअ जी, उहा छा कंदी, हिन पॉज़िटिव चार्ज खे रिपेल कंदी। ठीकु आहे, धिकींदी। ऐं उन खां बाद में जेका असांजी वरी हीअ नेगेटिव साइड आहे बैटरी जी, उहा हिन पॉज़िटिव चार्ज खे छा कंदी, पंहिंजे तरफ़ अट्रैक्ट कंदी। जेकॾहिं असां हाणे हिते चार्जिस जे वहकुरे खे ॾिसूं, चार्जिस जे फ्लो खे ॾिसूं, त चार्जिस असांजी जेको आहे त कीअं फ्लो कंदियूं, उहे फ्लो कंदियूं असांजो जेको आहे त पॉज़िटिव तरफ़ खां काॾे नेगेटिव जे तरफ़। ठीकु आहे। यानी असांजो जेको फ्लो हूंदो उहो कीअं हूंदो, उहो हूंदो असांजो हाई पोटेंशियल खां लो पोटेंशियल जे तरफ़। ठीकु आहे। त हाणे इहो जेको आहे त हिकिड़ो असांजो फ्लो थी वियो। हाणे जेकॾहिं इन फ्लो खे मां लिखण जी कोशिशि कयां या इन फ्लो खे, इन करंट खे असां छा था चऊं, इन जे लाइ सभ खां पहिरीं असां छा कयोसीं, असां पॉज़िटिव चार्जिस कयोसीं। ठीकु आहे। असां कंसीडर कयो आहे त असां जेको आहे त पॉज़िटिव चार्जिस कयूं आहिनि। ठीकु आहे प्यारा ॿारो। तो अहिड़े नमूने सां हाणे जॾहिं असां पॉज़िटिव चार्जिस कयूंसीं त पोइ हुन में छा थियो, उहे जेके पॉज़िटिव चार्जिस आहिनि फ्लो थियूं किथां, पॉज़िटिव टर्मिनल खां नेगेटिव टर्मिनल जे तरफ़, कंहिं में बैटरी में। उन खां बाद में या असां हीअं बि चई सघूं था त फ्लो फ्रॉम हाई पोटेंशियल टू लो पोटेंशियल। ठीकु आहे। त यानी असांजूं जेके चार्जिस आहिनि उहे जेको आहे त किथां फ्लो थियूं, बैटरीअ जे पॉज़िटिव टर्मिनल खां नेगेटिव टर्मिनल जे तरफ़, या असां ईअं बि चई सघूं था त हाई पोटेंशियल खां जेको आहे त लो पोटेंशियल जे तरफ़। हाणे ॾिसो
त हाणे ही जेको असांजो फ्लो आहे प्यारा ॿारो चार्जिस जो, हाणे इन चार्जिस खे इन जेको आहे फ्लो खे या इन करंट खे असां छा चवंदासीं, इन करंट खे असां चवंदा आहियूं कन्वेंशनल करंट। ठीकु आहे। हाणे इन जे लाइ चवंदासीं त जॾहिं बैटरीअ जे वाधू छड़े खां काटू छड़े ॾांहुं हरकत कनि त चार्ज जे अहिड़े वाकिरे खे रिवाजी करंट चयो वेंदो आहे। ठीकु आहे। हाणे उन खां बाद में तो प्यारा ॿारो हींअर वरी असां जेको आहे त ॿिए टाइप जे तरफ़ था हलूं। हाणे मिसाल जे तौर ते हींअर असीं जेको आहे त माना कंसीडर कयूंसीं पॉजिटिव चार्जिस, पर हाणे असां जेको आहे त सपोज कयूं था मिसाल जे तौर ते असां जेको आहे त हींअर नेगेटिव चार्जिस था खणूं। ठीकु आहे। हाणे जॾहिं असां नेगेटिव चार्जिस खणंदासीं त छा थींदो त ही जेको नेगेटिव टर्मिनल आहे बैटरीअ जो उहो इन नेगेटिव चार्जिस खे छा कंदो, रिपेल कंदो, ऐं उन खां बाद में ही जेको पॉजिटिव टर्मिनल आहे बैटरीअ जो उहो छा कंदो, उहो हिन चार्जिस खे जेको आहे त पंहिंजे तरफ़ अट्रैक्ट कंदो। हाणे जेकॾहिं असां इन चार्जिस जे फ्लो खे ॾिसंदासीं त इहो जेको चार्जिस जो फ्लो आहे इहो कहिड़े तरफ़ थींदो, इहो थींदो असांजो जेको आहे त नेगेटिव टर्मिनल खां बैटरीअ जे पॉजिटिव टर्मिनल जे तरफ़, या ईअं बि चई सघूं था त जेको चार्जिस जो फ्लो हूंदो उहो हूंदो असांजो जेको आहे त लो पोटेंशियल खां हाई पोटेंशियल जे तरफ़। ठीकु आहे। हाणे इनखे असां कीअं लिखंदासीं, सभ खां पहिरीं असीं जेको आहे त नेगेटिव चार्जिस कंसीडर कयूंसीं। ठीकु आहे। ऐं उन खां बाद में इन्हनि जो फ्लो कहिड़े तरफ़ थियो, उहो थियो फ्रॉम नेगेटिव टू द पॉजिटिव टर्मिनल ऑफ द बैटरी, या वरी असां ईअं बि चई सघूं था फ्लो फ्रॉम लो पोटेंशियल टू हाई पोटेंशियल। हाणे इहो जेको फ्लो आहे यानी कंहिंजे इनवर्स, ओ हिन कन्वेंशनल करंट जे इनवर्स, या जेको असां पहिरियों पॉजिटिव चार्जिस कयूंसीं हाणे इहो जेको फ्लो थो थिए इहो जेको आहे त इन पॉजिटिव चार्जिस जे उबतड़ फ्लो थो थिए। ठीकु आहे। उनजे इनवर्स फ्लो थो थिए। त हाणे इन करंट खे असां छा चवंदासीं, हाणे इन करंट खे असीं चवंदा आहियूं इलेक्ट्रॉनिक करंट। हाणे छा चवंदासीं, जॾहिं बैटरीअ जे काटू छेड़े खां वाधू छेड़े ॾांहुं चार्जूं हिक सर्किट में हरकत कनि त चार्ज जे अहिड़े वाकिरे खे इलेक्ट्रॉनिक करंट चयो वेंदो आहे। ॻाल्हि सम्झ में अची वई। त माना असां वटि सर्किट में जेको चार्जिस जो फ्लो आहे उहो ॿिनि टाइप जो थिए थो, हिकिड़ो असांजो हाई पोटेंशियल टू लो पोटेंशियल जंहिंखे असीं चऊं था कन्वेंशनल करंट, ऐं उन खां बाद में ॿियो जेको असांजो फ्लो आहे उहो आहे वरी असांजो जेको आहे त लो पोटेंशियल खां हाई पोटेंशियल जी तरफ़, ऐं उनखे असीं चवंदा आहियूं वरी इलेक्ट्रॉनिक करंट। ठीकु आहे। तो प्यारा ॿारो हींअर असां हलूं था वरी टाइप्स ऑफ करंट जे तरफ़। हाणे सभ खां पहिरीं जेका असां वटि टाइप आहे उहा आहे असां वटि स्टेडी करंट, या असां हिनखे डायरेक्ट करंट बि चऊं था, या हिनखे असां जेको आहे त डीसी करंट बि चवंदा आहियूं। तो हिन करंट खे प्यारा ॿारो असीं डायग्राम जे थ्रू सम्झण जी कोशिशि कंदासीं। सभ खां पहिरियां ॾिसंदासीं त ही असां वटि जेको आहे त हिकिड़ो कंडक्टर आहे। हाणे कंडक्टर में जेको फ्लो थिए थो करंट जो उहो थिए थो नॉर्मली जेको आहे त हायर पोटेंशियल खां लोअर पोटेंशियल। तो हायर पोटेंशियल खे वी ए जो नालो ॾिनो आहे ऐं लोअर पोटेंशियल खे मां वी बी जो नालो ॾिनो आहे। ठीकु आहे। हाणे इन कंडक्टर में छा थींदो त इन कंडक्टर में जेको आहे त असांजूं चार्जिस फ्लो थियूं करनि। हाणे चार्जिस जेके फ्लो थियूं करनि उहे कहिड़े तरफ़ थियूं करनि, हायर पोटेंशियल खां लोअर पोटेंशियल जे तरफ़। ठीकु आहे। यानी डायरेक्शन उनजी कहिड़ी आहे, हीअ डायरेक्शन आहे। हाणे उन खां बाद में प्यारा ॿारो असां छा था कयूं त हीअ जेके चार्जिस हलनि थियूं असां इन चार्जिस जे फ्लो खे थोरो मैयर करण जी कोशिशि कंदासीं त चार्जिस जेको आहे त घणियूं जेको आहे त फ्लो थियनि थियूं, यानी करंट जेको आहे त केतिरो फ्लो थो थिए, घणा एम्पियर फ्लो थो थिए करंट। तो प्यारा ॿारो मिसाल जे तौर ते मूं वटि हिकिड़ो डिवाइस आहे ऐं उन डिवाइस जे थ्रू मां ही करंट मैयर करणु चाहियां थो त हिन कंडक्टर में करंट जेको आहे त टाइम जे हिसाब सां केतिरो थो फ्लो थिए। त उनखे मैयर करण जे लाइ मिसाल जे तौर ते मूं जेको आहे त 2 सेकंडनि में ॾिठो त करंट जेको आहे त उहो 5 एम्पियर हितां फ्लो पियो थिए। उन खां बाद में वरी मां 2 जेको आहे त सेकंडनि खां बाद में या 5 सेकंडनि खां बाद में वरी जेको आहे त मां ॾिठो त करंट जेको आहे त साॻियो ई 5 एम्पियर पियो जेको आहे त फ्लो थिए। वरी कुझु टाइम खां बाद में जॾहिं वरी मां जेको आहे त डिवाइस जे थ्रू हिनखे मैयर करण जी कोशिशि कई, ॾिठुमि त साॻियो ई जेको आहे त 5 एम्पियर करंट जेको आहे हिन मां गुज़रे थो। वरी कुझु टाइम खां बाद में मां ॾिठो त साॻे नमूने सां करंट जेको आहे त 5 एम्पियर ई गुज़रे पियो। हाणे जेकॾहिं असां ॾिसंदासीं त असां मुख़्तलिफ़ टाइम में जेको आहे त करंट खे मापण जी कोशिशि कईसीं, पर करंट जो जेको फ्लो हुयो प्यारा ॿारो उहो असांजो जेको आहे त लगातार हिकु जहिड़ो ई हुयो, यानी कांस्टेंट फ्लो हुयो, यानी मैग्नीट्यूड जेको आहे उन करंट जो सेम हुयो। ऐं उन खां बाद में जेकॾहिं असां डायरेक्शन जी ॻाल्हि कंदासीं त डायरेक्शन बि उनजी जेको आहे त हिकिड़े तरफ़ हुई, यानी सेम डायरेक्शन में सेम मैग्नीट्यूड सां जेको आहे त फ्लो पियो करे करंट। हाणे
इन करंट खे असां चवंदासीं स्टेडी करंट या इन खे असां डायरेक्ट करंट बि चवंदा आहियूं। त इन जे लाइ असां हीअं लिखी सघूं था त कांस्टेंट मैग्नीट्यूड इन वन डायरेक्शन ओनली, यानी कांस्टेंट मैग्नीट्यूड सां करंट असांजो फ्लो थो थिए जेको आहे त ओनली वन डायरेक्शन में। या असां इन खे हिन तरीक़े सां बि लिखी सघूं था, इफ द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स, इलेक्ट्रॉन छा आहिनि असांजूं चार्जिस आहिनि, ठीकु आहे। तो इफ द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इज स्टेडी एंड इन वन डायरेक्शन ओनली वी कॉल इट डायरेक्ट करंट या डीसी करंट। जेकॾहिं इलेक्ट्रॉन हिकिड़ी तरफ़ में मुसलसिल वहंदा रहनि त उनखे असीं सिधो करंट चवंदासीं, ठीकु आहे प्यारा ॿारो। तो उन खां बाद में हाणे असां इन करंट जे सोर्सिस जी जेकॾहिं असां ॻाल्हि कंदासीं त इन करंट जा सोर्सिस असां वटि कहिड़ा कहिड़ा आहिनि। त सोर्सिस में जेको आहे त असां वटि पहिरियों सोर्स अची थो वञे बैटरी। तो बैटरीअ मां जेको असांखे करंट मिलंदो उहो असांखे जेको आहे त डीसी करंट मिलंदो, डायरेक्ट करंट मिलंदो आहे। उन खां बाद में सेल थी वियो, सेल मां बि जेको असांखे करंट मिलंदो उहो असांखे डायरेक्ट करंट मिलंदो आहे। उन खां बाद में जेको आहे त असां वटि सोलर पैनल थी वियो, ऐं सोलर पैनल मां बि असांखे जेको करंट मिलंदो उहो असांखे डायरेक्ट करंट मिलंदो आहे, ठीकु आहे। हाणे उन खां बाद में जेको आहे हिन जे जेकॾहिं असां बेनिफिट जी ॻाल्हि कयूं त उहो शॉर्टली मां तव्हांखे सम्झाइण जी कोशिशि कंदुमि। त हिन जा जेके असां वटि बेनिफिट्स आहिनि उहे इहे आहिनि त हीउ जेको आहे त असांखे स्टेबल वोल्टेज प्रोवाइड कंदो आहे। उन खां बाद में जेको आहे त लो वोल्टेज इलेक्ट्रॉनिक डिवाइसिस जेके हूंदियूं आहिनि उन ते हिन करंट ते आसानीअ सां हली वेंदियूं आहिनि, जीअं असांजो लैपटॉप थी वियो, मोबाइल थी वई, इहे जेका असांजा लो वोल्टेज डिवाइसिस आहिनि उहे जेको आहे त असांजा आसानीअ सां हली वेंदा आहिनि। उन खां बाद में हीउ जेको आहे त स्टोर करणु आसान आहे बैटरीज़ में, यानी बैटरीज़ में जेको आहे त असां हिन खे स्टोर करे सघूं था, ठीकु आहे। उन खां बाद में जेकॾहिं हिन जी असां डिसएडवांटेज जी ॻाल्हि कंदासीं प्यारा ॿारो, त हिन जो जेको आहे त डिसएडवांटेज वधि इहो आहे त असां हिन खे आसानीअ सां हिकु जॻह तां ॿी जॻह ते ट्रांसमिट नथा करे सघूं, यानी हिकु जॻह तां ॿी जॻह ते हिन खे नथा मोकिले सघूं। लॉन्ग डिस्टेंस जे लाइ, थोरे डिस्टेंस जे लाइ सही आहे, ठीकु आहे। जीअं असां आमतौर ते घर में इस्तेमालु कंदा आहियूं त मिसाल जे तौर ते असां सोलर ते मोटर हलायोसीं या सोलर वारो पखो हलायोसीं या सोलर ते का लाइट हलाईसीं त उहो शॉर्ट डिस्टेंस आहे। पर जेकॾहिं असां लॉन्ग डिस्टेंस जे लाइ खणी वेंदासीं, असां ओड़े पाड़े में जेको आहे त करंट ॾियण जी कोशिशि कंदासीं, जेकॾहिं असां हिन खे पंहिंजे ओड़े पाड़े में ॾियण जी कोशिशि कंदासीं त जेतिरी असांजी वायर वधीक हूंदी ओतिरो जेको आहे त घटि करंट उन आख़िरी घर ताईं पहुचंदो या उनजे आख़िरी छेड़े ताईं पहुचंदो, ठीकु आहे। यानी ट्रांसमिशन जेका हिन करंट जी आहे उहा जेको आहे त प्रॉपर नमूने सां न थी सघंदी, इन में जेको आहे असांजी हाई एनर्जी लॉस थींदो, ठीकु आहे। सेकंड जेका टाइप आहे प्यारा ॿारो, इन खे असीं चवंदासीं जेको आहे त अल्टरनेटिंग करंट यानी बदिलजंदड़ करंट। ऐं सेकंड टाइप खे सम्झण खां पहिरीं असीं जेको आहे त हिन खे बि डायग्रामेटिकली सम्झण जी कोशिशि कंदासीं। उन खां बाद में प्यारा ॿारो हींअर असीं हलूं था वरी सेकंड टाइप जे तरफ़, ठीकु आहे। हाणे हिन जे लफ़्ज़ मां ई, हिन जे नाले मां ई असांखे जेको आहे त ख़बर पइजी थी वञे त हीउ छा आहे, हीउ अल्टरनेटिंग करंट आहे, ठीकु आहे, यानी अल्टरनेट करंट आहे, ठीकु आहे। त हिन खे असां सेम डायग्राम जे थ्रू जेको आहे त सम्झण जी कोशिशि कंदासीं। त मिसाल जे तौर ते असांजूं जेके चार्जिस आहिनि असां हिन खे ॾिठोसीं त इन्हनि जी जेका डायरेक्शन आहे उहा जेको आहे त हिकु तरफ़ आहे। थोरी देरि खां बाद में 1 सेकंड खां बाद में या 2 सेकंड खां बाद में असां उन डिवाइस जे थ्रू इन खे ॾिसण जी कोशिशि कईसीं त इन जी जेका डायरेक्शन आहे उहा वरी साॻियो रिवर्स, यानी इन खणी असां चई सघूं त थोरे टाइम जे लाइ हीउ जेको आहे त हिन डायरेक्शन में फ्लो थियो, वरी उन खां बाद में थोरे टाइम खां पोइ वरी हिन जी जेका करंट जी डायरेक्शन आहे, हिन चार्ज जी जेका डायरेक्शन आहे उहा चेंज थी, साॻियो जेको आहे त उबतड़ थी या रिवर्स थी, यानी थोरे टाइम खां बाद में वरी जेकॾहिं ॾिठोसीं त हिन जी डायरेक्शन सेम थी वई, वरी कुझु टाइम खां बाद में ॾिठोसीं त उन जी डायरेक्शन साॻियो उबती थी, यानी डायरेक्शन जेको आहे त वक़्त जे हिसाब सां चेंज थींदी थी रहे। जॾहिं डायरेक्शन चेंज थी प्यारा ॿारो त इन सां गॾोगॾु असांजे करंट जो जेको मैग्नीट्यूड आहे उहो बि जेको आहे त चेंज थींदो रहियो। हाणे मिसाल जे तौर ते जेकॾहिं मां ईअं चवां त असां 1 सेकंड में जेको असांजो करंट हुयो उहो असांजो 1 एम्पियर हुयो, जेकॾहिं 1 सेकंड गुज़रियो यानी 2 सेकंड थिया त उन में करंट जो मैग्नीट्यूड घणो थियो, 2 सेकंड थी वियो। अगरि उन खां बाद में 3 सेकंड गुज़रिया त 3 सेकंडनि में वरी करंट जो मैग्नीट्यूड जेको आहे त 3 एम्पियर थी वियो। उन खां बाद में 4 सेकंड में जेकॾहिं मां उनखे मैयर कयो त 4 सेकंड खां बाद में वरी उन करंट जो मैग्नीट्यूड जेको आहे 4 एम्पियर थी वियो। जेकॾहिं वरी मां 5 सेकंड में जी ॻाल्हि कयां, जेकॾहिं मां 5 सेकंड जी ॻाल्हि कयां त 5 सेकंड में वरी करंट जेको आहे त असांजो उहो एम्पियर रिड्यूस करणु शुरू थिया, ठीकु आहे। वरी उन खां बाद में थोरी देरि खां बाद में यानी 4 सेकंड खां बाद में वरी मां ॾिठो त करंट जेको आहे त असांजो 4 एम्पियर खां 3 एम्पियर ते आयो, 3 एम्पियर खां 2 एम्पियर ते, 2 एम्पियर खां वरी 1 एम्पियर ते, ठीकु आहे।
ऐं उन खां बाद में वरी असांजो जेको आहे त 0 एम्पियर थी वियो। उन खां बाद में वरी जेकॾहिं मां इन खे ॾिठो त वरी साॻियो जेको आहे त उहो करंट असांजो 1 एम्पियर खां 2, 2 खां 3, 3 खां 4, वरी थोरी देरि खां बाद में ॾिठो त वरी साॻियो उहो 4 खां 3, 3 खां 2, 2 खां 1, वरी 0। ठीकु आहे, यानी ही जेको करंट आहे प्यारा ॿारो, इन करंट जो जेको मैग्नीट्यूड आहे उहो वक़्त जे हिसाब सां जेको आहे त चेंज थो थिए। ठीकु आहे, कंहिं महिल वधी थो वञे, कंहिं महिल घटिजे थो। हाणे इनखे असां हिन तरीक़े सां सम्झण जी कोशिशि कंदासीं। तो प्यारा ॿारो, इनखे असां हिन तरीक़े सां लिखी सघूं था। चए थो द फ्लो ऑफ चार्जिस रिवर्सिस डायरेक्शन पेरियोडिकली, यानी बदिलजंदड़ करंट में इलेक्ट्रॉननि जो वहिकिरो वक़्त बे वक़्त रुख बदिलाए थो। जीअं मां तव्हांखे चयो त पहिरियों हिन डायरेक्शन में, पोइ वरी हिन डायरेक्शन में। हाणे इनखे असां जेको आहे त ग्राफ जे थ्रू सम्झण जी कोशिशि कंदासीं त ग्राफ जे थ्रू असां जेको आहे त हिनखे कीअं सम्झूं। तो प्यारा ॿारो, मिसाल जे तौर ते ॾिसो त हीअ जेका लाइन आहे इहा असांजी जेको आहे त करंट जी लाइन आहे, ऐं उन खां बाद में हीअ जेका लाइन आहे असांजी उहा जेको आहे त टाइम जी लाइन आहे। ठीकु आहे, यानी टाइम जेको आहे त असांजो हलंदो रहंदो ऐं उन खां बाद में लाइन ते जेको आहे त असां करंट खे शो कंदासीं। हाणे मिसाल जे तौर ते जेकॾहिं असां हिते हिन डायग्राम खे ॾिसूं त हिन में जेको आहे त हीअ जेका पॉइंट आहे इन ते जेको आहे त करंट जेको असांजो 1 एम्पियर हुयो, वरी हिन पॉइंट ते 2 एम्पियर, हिन पॉइंट ते 3 एम्पियर ऐं हिन पॉइंट ते 4 एम्पियर। वरी जेको आहे त असांजो करंट जेको आहे त उहो रिड्यूस थियो, घटि थियो। ठीकु आहे, साॻियो जेको आहे त 3, वरी 2, 1, वरी 0। ठीकु आहे, उन खां पोइ वरी डायरेक्शन चेंज कयईं। ठीकु आहे, डायरेक्शन चेंज कयईं, वरी हुन में जेको आहे -1, -2, -3, -4, वरी हिते -3, -2, -1, 0, वरी हिते जेको आहे त असांजो पॉजिटिवली शुरू थियो। ठीकु आहे, यानी जेको आहे त ॾिसो त टाइम असांजो कंटिन्यू हलंदो थो रहे। ठीकु आहे, ऐं टाइम जे कंटिन्यू हलण सां गॾोगॾु असांजी करंट जी जेका डायरेक्शन आहे उहा कंहिं महिल अप थी वञे, कंहिं महिल जेको आहे डाउन थी वञे। यानी पहिरियों जेको आहे त हीअ डायरेक्शन हुई उनजी पॉजिटिव। ठीकु आहे, यानी हिन तरफ़। उन खां पोइ छा थियो त उनजी डायरेक्शन, उन करंट जो जेको आहे मैग्नीट्यूड घटियो, उन खां पोइ उनजी डायरेक्शन बि चेंज थी। डायरेक्शन चेंज थी त उनजो करंट जो जेको मैग्नीट्यूड आहे उहो नेगेटिव में हली वियो, वरी जेको आहे पॉजिटिव में हली वियो, वरी नेगेटिव में हली वेंदो। ठीकु आहे, अहिड़े ई नमूने सां जेको आहे त करंट जेको आहे असांजो उहो अल्टरनेटिवली जेको आहे फ्लो थिए थो। ठीकु आहे प्यारा ॿारो। ठीकु आहे, हाणे इन डॉट्स खे असां जेकॾहिं मिलायोसीं त असां वटि हिन क़िस्म जो हिकिड़ो पैटर्न ठही वियो, जीअं असांजो वेव हूंदी आहे। ठीकु आहे, हाणे जेकॾहिं असां हिन डायग्राम खे ॾिसी करे हाणे जेकॾहिं असां डेफिनेशन लिखण जी कोशिशि कयूं त कीअं लिखंदासीं। हिन जे लाइ असां हीअं चवंदासीं त इट्स मैग्नीट्यूड चेंजिस कंटिन्यूअसली एंड डायरेक्शन चेंजिस अल्टरनेटली आफ्टर अ फिक्स्ड इंटरवल। हाणे माना इन जो छा थियो त इन जो जेको मैग्नीट्यूड आहे उहो बि चेंज थो थिए कंटिन्यूअसली, ऐं उन खां बाद में हिन करंट जी जेका डायरेक्शन आहे उहा बि जेको आहे त चेंज थी थिए कुझु फिक्स्ड टाइम खां बाद में, कुझु जेको आहे त टाइम इंटरवल खां। या जेको आहे त असां हिनखे हिन तरीक़े सां बि लिखी सघूं था त चवंदासीं दिस मीन्स द वोल्टेज एंड करंट वेरी विथ टाइम, यानी टाइम जे हिसाब सां वोल्टेज ऐं करंट जेको आहे त उहे चेंज थींदा था रहनि। ठीकु आहे, यूजुअली इन द फॉर्म ऑफ साइन वेव। ठीकु आहे, हाणे कहिड़े फॉर्म में था चेंज थियनि, उहो जेको आहे त साइन वेव जे। हाणे हीअ जेका वेव आहे प्यारा ॿारो, जंहिंखे असां जेको आहे त ट्रांसफर वेव था चऊं, इनखे जेको आहे त साइन वेव बि चइबो आहे। ठीकु आहे, हाणे उन खां बाद में जेकॾहिं असां हाणे सोर्सिस जी ॻाल्हि कंदासीं त हिन करंट जा असां वटि जेके सोर्सिस आहिनि उहे कहिड़ा कहिड़ा आहिनि। तो हीउ करंट जेको पैदा थींदो आहे प्यारा ॿारो, उहो थींदो आहे जेको आहे त इलेक्ट्रॉन्स जी ऑसिलेशन जे करे। इलेक्ट्रॉन जॾहिं ऑसिलेट कंदा आहिनि त ऑसिलेशन जे करे जेको आहे त हीउ करंट पैदा थींदो आहे। ठीकु आहे, उन खां बाद में कहिड़ा कहिड़ा डिवाइसिस आहिनि जंहिंजे थ्रू असांखे हीउ करंट मिली सघे थो। त उनजे लाइ असां वटि जेको आहे त जनरेटर आहे, या उन खां बाद में असां वटि डायनामोस थींदा आहिनि। इन्हनि डिवाइसिस जे थ्रू जेको आहे त असां इहो करंट हासिल करे सघूं था। ठीकु आहे, तो आमतौर ते ईअं बि हूंदो आहे त असां बैटरी में जेको आहे त इन्वर्टर लॻाईंदा आहियूं ऐं या यूपीएस लॻाईंदा आहियूं, त उहो इन्वर्टर हूंदो या यूपीएस जेको हूंदो उहो असांखे जेको आहे त डायरेक्ट करंट खे कन्वर्ट कंदो जेको आहे त असांजो अल्टरनेट करंट में। जो अल्टरनेट करंट खे वरी असांजो जेको आहे त उहे डायरेक्ट करंट में तब्दील कंदा आहिनि। तो उन खां बाद में प्यारा ॿारो, जेकॾहिं असां हिन करंट जे कुझु एडवांटेजिस ऐं डिसएडवांटेजिस जी ॻाल्हि कंदासीं त हीउ जेको करंट आहे ॻाल्हि कंदासीं त प्यारा ॿारो, हिन करंट जे असां कुझु एडवांटेजिस ऐं डिसएडवांटेजिस जी ॻाल्हि कयूं त सभ खां पहिरीं असां एडवांटेजिस जे जेकॾहिं बारे में ॾिसूं त हीउ जेको करंट आहे उहो आसानीअ सां जेको आहे त लॉन्ग डिस्टेंस ते जेको आहे त ट्रांसमिट थी सघे थो। ठीकु आहे, ऐं उन खां बाद में हीउ जेको करंट आहे उहो इंक्रीज़ या डिक्रीज़ बि थी सघे थो। ठीकु आहे, जीअं असांजा ट्रांसफार्मर हूंदा आहिनि,
ठीकु आहे। स्टेप अप ट्रांसफार्मर जेको आहे त इन करंट खे जेको आहे यानी ट्रांसमिशन खे जेको आहे इंक्रीज़ कंदो ऐं उन खां पोइ स्टेप डाउन ट्रांसफार्मर जेको हूंदो उहो असांजो हिन ट्रांसमिशन खे जेको आहे त डिक्रीज़ कंदो। ठीकु आहे, जेको आहे त वोल्टेज जे हिसाब सां। तो ट्रांसफार्मर जे बारे में इनशाला असां जेको आहे त अपकमिंग चैप्टर्स में जेको आहे त डिस्कस कंदासीं त ट्रांसफार्मर जेको आहे त छा हूंदो आहे ऐं उहो जेको आहे त कहिड़े नमूने सां कमु कंदो आहे। उन खां बाद में जेको आहे त ही जेको करंट हूंदो आहे उहो हिकिड़ो त चीपर आहे, सस्तो आहे ऐं जेको आहे त मोर इफिशिएंट आहे। उन खां बाद में जेकॾहिं असां हिन जे डिसएडवांटेज जी ॻाल्हि कयूं पहिरियां ॿारो त ही जेको करंट आहे इन करंट खे जेको आहे त असां बैटरी में डायरेक्ट स्टोर नथा करे सघूं ऐं उन खां बाद में हिन खे हैंडल करणु जेको आहे उहो कंपेयर जेको जेकॾहिं असां कंदासीं डीसी करंट जे त उहो हैंडल करणु जेको आहे त मोर डेंजरस आहे देन डीसी करंट। तो दिस करंट इज मोर डेंजरस टू हैंडल एज कंपेयर टू डीसी वोल्टेज। तो ही जेको करंट आहे प्यारा ॿारो उहो वधीक डेंजरस आहे हैंडल करणु एज कंपेयर टू डीसी करंट। ठीकु आहे, तो इहो जेको आहे त अॼु जो असांजो जेको आहे त मौज़ू जंहिंमें असां जेको आहे त करंट जो फ्लो बि डिस्कस कयोसीं ऐं उन खां बाद में असां करंट जा टाइप्स बि डिस्कस कयासीं। तो प्यारा ॿारो मूंखे उमेद आहे तव्हांखे ही जेको टॉपिक आहे उहो सुठे नमूने सां सम्झ में अची वियो हूंदो। लेक्चर खे हिते मां ख़तमु थो कयां। तो इनशाला नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।